इस्लाम जे शुरू वारे दौर में जॾहिं मुस्लमाननि जो तइदादु 39 शख़्सनि ताईं पहुतो हुयो, उन वक़्तु जेको बि शख़्स मुस्लमान थींदो हुयो उहो पंहिंजे इस्लाम खे ॻुझो रखंदो हुयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे दरख़्वास्त ॾिनी त हाणे खुलियो खुलायो याने ज़ाहिर ज़हूर दीन जी तबलीग करणु घुरिजे। दोस्तो, गुज़ारिश कंदासीं त जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। पैगम्बर इस्लाम हज़रत मुहम्मद पहिरियां त इनकार कयो, मगर हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घणे इसरार ते अर्ज़ु क़बूल फ़रमायाऊं ऐं पोइ उन्हनि सभिनी असहाबनि खे साण वठी काबतुल्लाह शरीफ़ में तशरीफ़ फ़रमा थिया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु तबलीगी ख़ुतबो शुरू कयो। हीउ इस्लाम जो सभ खां पहिरियों ख़ुतबो हुयो। ख़ुतबो अञा शुरू ई मस थियो त चइनी तरफ़नि खां मुशरिकनि ऐं काफ़िरनि मुस्लमाननि जे मथां हमला करणु शुरू करे ॾिना। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जन जे मुंहं मुबारक ते ऐं सॼे जिस्म ते एतिरा त धक हयां विया जो संदसि सॼो जिस्म मुबारक रतो रत थी वियो ऐं सुञाणण में बि न पियो अचे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ उन्हनि धकनि सां बेहोश थी वियो। जीअं त हज़रत अबू बकर सिद्दीक़ बनू तमीमा क़बीले मंझां हुयो। जॾहिं हिन जे क़बीले वारनि खे ख़बर पई त खेसि उतां खणी आया, कंहिंखे बि यकीन न हुयो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ उन्हनि ज़ख़्मनि बैदि ज़िंदह बची सघंदो। बनू तमीमा वारा मस्जिद में आया ऐं ऐलान कयऊं त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो जेकॾहिं उन्हनि ज़ख़्मनि में मौत थियो त असां उन्हीअ जे बदिले में उतबा बिन रबिया खे क़तलु कंदासीं। उतबा बिन रबिया हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे धकनि हणण में वॾो किरदारु अदा कयो हुयो। शाम ताईं हज़रत अबू बकर सिद्दीक़ बेहोश रहियो, जेतोणीकि संदसि मथां बीही वॾे आवाज़ में ॻाल्हायो बि वियो पए, तॾहिं बि हू बेहोश रहियो। जॾहिं शाम खां पोइ होश में आयो त संदसि सभ खां पहिरियां ही लफ़्ज़ संदसि ज़बान मुबारक मंझां निकिता त पैगम्बर इस्लाम हज़रत मुहम्मद जन जो छा हाल आहे। संदसि क़बीले वारनि उन्हीअ ते मथां घणी मलामत कई त उन्हीअ जे साथ ॾियण जे करे मथां उहा मुसीबत आई आहे ऐं सॼो ॾींहुं मौत जे मुंहं में रहियो आहे। उहो ॿुधी माण्हू खेसि छॾे वापसि पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं हलिया विया। तंहिंखां पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे अॻियां खाधो आंदो वियो। पाण जन फ़रमायो त अलाह जो कसम, उन्हीअ वक़्त ताईं काई बि शइ न खाईंदुसि ऐं न पीअंदुसि जेसीं ताईं पैगम्बर इस्लाम हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत न कंदुसि। दोस्तो, इन तरह जूं वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा।